अचे अची तकरीर करे राधा भील कोने सभिनी आयल मेहमानन के दिल जी गहराइन सां नमस्ते सलाम। जिए सिंध, जिए असांजी हक़पास जदोजहद, जिए सिंधी औरत। अॼु जो जेको ही प्रोग्राम आहे इहो सम्झण जे लाइ ऐं सोचण जे लाइ त तमामु घणो वॾो प्रोग्राम आहे ऐं हिकिड़ो इनकलाब आहे असांजे लाइ। उहो इनकलाब जेको माई बख्तावर असांखे 72 साल पहिरीं इहो ॿुधाए वई ऐं उहो ॾेई वई असांखे जोश जज़्बो। हीअ अॼु जो प्रोग्राम सिर्फ़ु मर्दनि लाइ न, पर मां हिते जूं जेके वेठल आहिनि उहा औरतां ने सलाम पेश करां थी जेके आपरो कीमती वक़्तु कढे इथे आयूं आहिनि। अॼु रो प्रोग्राम माई बख्तावर जेकरी इहे खां पहिरीं अवाने अदी नंढड़ी जेको सो ॿुधाए गई कि आख़िर उहो कूड़ हती ऐं उहे ला की मल्हायो पियो जाए। जीअं ई मोहतरमा बेनज़ीर भुट्टो री वरसी ऐं सालगिरह मल्हाई जाए थी, उहे आपरे कुर्बान ॾिने। इहे खां पहिरीं बेनज़ीर भुट्टो खां पहिरीं असांजी माई बख्तावर लाशारी जेका नबी सर्क ने उथे हिकु ॻोठ लाल खान रो उहे में पैदा थी ऐं उहे हारियां रे हकारेला यानी कि जेको अपी वेठा हो हारी जेके हाँ जेके हारिपो करण था उहा रे हकारेला। हिन हक़ की है जॾहिं असीं ये सवाल कि असांखे हक़ कीअं तरीक़े से असांजो मुड़ुस तो उहा मुड़ुसारे लाइ उहा कोन करियो पर हकारे लाइ यानी कि असां जेके हारी आहियूं हारी लाइ जेके हक़ हुआ था कि उहे लाइ इहे खां पहिरीं जॾहिं ए सिस्टम हतो हारी ज़मींदार हो तॾहिं जेका बटई जेको हिन अपाने मिले थी कणक में जेको बटई मिले थी असां ख़बर है न अधु बटई मिले थी तो बटई उहे खां पहिरीं असांखे मिलती कोन। माई बख्तावर ओ माई है यानी कि ओ औरत है ओ सूरमी है जेके जॾहिं बटई ठही पे जॾहिं खरो जेके टाइम बोरे भरे था जेके टाइम बटई करे था उहे टाइम ज़मींदार आयो कि सॼी बटई जेको आहे सो माना यानी सॼी कणक हूं खणी ॾेईसि त माई बख्तावर कयो कि ई की खणण ॾेसां असीं कॾहिं की कि असीं तो हारी आसीं ये अधु लेसां त माई बख्तावर कयो कि भई में अधु लेसां आहे उहे जेके ॻोठ जेके छोकिरा था उहे सॼा कई प्रोग्राम में कयल था। हिन उथे सिर्फ़ु ॻोठ में औरतां वेठल था माई बख्तावर थी जेको उहारी चङी मुड़ुस कहो पटेल कहो या उहारी सुगड़ माई कहो ऐं उहो मुख़्तलिफ़ प्रोग्राम अटेंड करती रही ऐं जदोजहद करती रही। तो माई बख्तावर जॾहिं उहे ज़मींदार ने कयो कि तिने हूं इहे में हेक कण बि कोन खणण ॾियां तूं त सॼी कणक ॻाल्हि थो करे कि सॼी कणक खणीसि। तॾहिं उथे ज़मींदार जेको हिकु पंजाबी हतो उहे माना मुहाॾो अटकायो काशी यानी जटापटी थी पर माई बख्तावर ऐं ॿीजियां औरतां ने कयो कि मुक़ाबलो करो डटे बीचे रहो त ए माना मर्द या ए असां सां ॾाढा कोन्हे की के ए असांजो हक़ है यानी अधु बटाई कणक में अधु हिसो असांजो ए असांजो आपरो असांजो हक़ है सो ए असां ईअं कोन ॾियणु ॾियां। त जॾहिं उहारो घणो मुक़ाबलो थियो की के ओ औरतां हथ पर औरत होने ए मकसद को है कि असा माना इतने कमजोर हाँ। औरत एक डाई भी है सूरमी भी है। कहता न कि जॾहिं शांत होए थी अल्लाह करे औरत सदाई शांत होए जॾहिं शांत होए थी तॾहिं एक लक्ष्मी होए थी ऐं जॾहिं ओ आपरे जोश जज्बे में आए थी जॾहिं उहे में ओ हक़ ॾियण जी ताक़त आए थी तॾहिं काली माता खां बि भूंडी है। तो इहे करे आपरे हकारे ला हमेशा काली माता थे विड़ो जदोजहद करो ऐं ओ सबक असाने दे गई है। उहे टाइम बटई रे ला उहे ने उथे मना उहा गोले हणे उथे उहे ने मारी गई शहीद करी के जेके अमर कहा था। तो आपरे हकारे ला ऐं आपरे सॼे हारियां रे हकारे ला लाज़मी कोने के उहे में ही कणक जुड़ी थे पर उहे सॼा हारियां रे ला जेको अॼु असीं अधु बटाई अॼु असांखे मिले पई न ताणी ए जेको ज़मींदार है ए तमामु घणो ज़ालिम तबिको है ए असांजो चाहे तो असांजो बीठा रत चूसे जाए लिया पर ईअं हवस कोन थो पुॼे। इहे करे
अवां औरतां ने तमाम घणी मेहनत जदोजहद आपरे हकारे ला जदोजहद करनी है मुड़स से मुकाबलो करनो है माई बख्तावर वांगर। माई बख्तावर रो जेकॾहिं नालो आए तो सवारे बीजी भी कोई सूरमी असांजी निकरी आहे जीअं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो रो आए तो असांजी औरत इतनी कमज़ोर ऐं हीणी कोन्हे पर मजबूरी है कि असांजी मजबूरी है कि असां माना रत कढण कोन था चाहूं। औरत जेका है वो रत कढण कोन थी चाहे या कहीं ने मारण कोन थी चाहे इहे करे कि ओ एक औरत है ओ एक मां है ऐं मां 9 महीना ॿार ने पेट में खणे थी ऐं पछे लुंडे लताड़े थी ऐं उहे खां पछे जॾहिं वो ॿार वॾो थिए तो कहिड़े तकलीफ़ में वॾो थिए तो उहे ने एहसास है कि ए साम्हूं वारो भी कहिड़ो औलादो से तो इहे करे औरत या कहीं ने मारण कोन थी चाहे पर असांजो अॼु ए बिल्कुलु पैगाम कोन्हे कि अभी हिणे कोड़े खणे निकिरो ॿार मारण शुरू करे छॾो। सो ए असांजो कोई पैगाम कोन्हे। असांजो ए पैगाम है कि जॾहिं असांजा छोकिरियां ने फोर्स यानी ज़बरदस्ती मज़हब मटायो जाए तो उठ असां आवाज़ उठाइणी। तमाम थोड़ो करा थी तो असां सॼा औरतां ने जेके टाइम असांजो मज़हब बदलायो जाए तो उहे टाइम आवाज़ उठाइणो है जेके टाइम असां से कोई ज़ोरी जना करे तो ज़बरदस्ती करे तो उहे टाइम असां सॼा औरतां ने गरजे करे उठणो है। ई ना कि हेकी से थियो तुर जापा हेकी से थियो मैं से तो कोन थियो है अरे ते से अज कोन थियो सवारे थे सके तो ते से थे ताजी दिकरी से थे ताजी बहन से थे ये करे असां सॼा ने गजे करे आवाज़ उठाणो ऐं आपरे हकार ला विढ़णो है। उहे में ई कोने कि भाई ए मुसलमान औरत इयां से थे पे तो भले जाए थे या ए ईसाई औरत ये से थे तो भले पे थे या ए हिंदू औरत ये से थे तो भले पे थे मां जी केड़ी आपरी है। तो ये करे असां औरतां सॼा ने मजबूत थे करे हेठ मुठ थे करे माई बख्तावर वांगर असां ने आपरे मिशन ने अॻिते वधाइणो है। जे सिंध